अदो चवे तो साईं असांजो दोस्त आहे, उनजो कबाड़ जो दुकान आहे। कबाड़ जे दुकान ते प्लास्टिक जी बोतलूं बि ईंदियूं आहिनि ऐं शराब जी बोतलूं बि ईंदियूं आहिनि। पोइ उहे बोतलूं जेके शराब ठाहींदा आहिनि उन्हनि खे खपाए ॾींदो आहे, उन्हनि खे खपाए ॾींदो आहे। जेके शराब ठाहींदा आहिनि उन्हनि खे खपाए ॾींदो आहे। हाणे तव्हां ॿुधायो त इहो बोतलूं वठणु ऐं ॾियणु जाइज़ आहिनि या न? ॾिसो, इहे जेकॾहिं बोतलूं सिर्फ़ु शराब जे लाइ इस्तेमालु थियनि थियूं, जेको माण्हू कबाड़ जो दुकानु आहे उन ते प्लास्टिक जूं बि अचंदियूं आहिनि, शराब जूं बोतलूं बि वठंदा, ख़रीद कंदा। जेकॾहिं हिन जी नियत फ़क़ति इहा आहे त मां इहे बोतलूं वठी करे इन शराब वारनि खे ई खपाए ॾियां, त पोइ हदीस पाक जे अंदरि शराब वठंदड़ ऐं शराब इहो माना उन्हनि सां ताउन थो करे न उन कम जे अंदरि। आई ॻाल्हि सम्झ? शराब खपाईंदड़ ऐं शराब वठंदड़ जे मथां अलाह जे रसूल लानत फरमाई आहे। पोइ हा, बाक़ी जेकॾहिं इन सां ॿियो को कमु कयो थो वञे, मिसाल बोतल वरितई, उन में ॿियो को कमु थो कयो वञे, का दवा सुठी आहे या ॿी का शइ आहे उन जे अंदरि